शान वारो शहर वो शहर जंहिंजे लाइ आलमन जी फतवा है गुंबद खजरा में जिते मुझो महबूब करीम आरामी आहे इहा जाइ ज़मीनन खां भी अफजल आहे काबतुल्लाह खां भी अफजल आहे बैतुल मुक़द्दस खां भी अफजल आहे पर अर्श अज़ीम खां भी इन जाइ जो शान मथे आहे जंहिं जाइ जे भाकुर में मुझो मोहम्मद करीम सुतल शान वारी जाइ आहे जने मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी हाने यसरब कटजी वयो हाने मुस्तफा जो मदीनो थी वयो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत वारो शहर थी वयो हबीब जी जो आमद थी एतिरो पीढ़ियों गुजरी वयो तुब्बा वारे पोटरन के गाल विसरी वई खत हुयो अले कोन हुयो पर जे हुयो तले काथे हुयो मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात हज़रत अबू अयूब अंसारी के फरमायो ओ अयूब अंसारी जी मुझा महबूब पान के फलाणे मानू जे घर हलणो आ कि भला लख दफा हलो मां भी हला तो तवा भी हलो पर कम केड़ो आ मुझा महबूब मानू जे घर आया उन छोकरे के सद कन था पान फरमायो ओ छोकरा जी मुझा महबूब तुझे घर में मां मोहम्मद करीम जी अमानत 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 दे किबला केड़ी अमानत असा जो सुर भी अवा जो असा जो साह भी अवा जो घर भी अवा जा बच्चा भी अवा जा अमानत केड़ी आ खत तवा जे दादे जो पढ़ दादे जो जे किबला माखे त याद कोने अले किथे आ उन घर में उन छोकरे जी दादी वेठी आ जेका वडी उम्र वारी आ वा पोटरे के सदे चवे थी ओ छोकरा गाल बुध मुझे महबूब करीम जी मेहमानी कर ए खत तुझे दादे जो अंदर पयो आ वो खत मुझे महबूब के आने दे जने हुनन रुको आने दिनो आ मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खत भी पढ़ियो आ ए उन तुब्बा जे रूह के कलमो पढ़ाए उम्मत में शामिल कयो आ ओ मुस्तफा जे मिलाद करण वारा जेको इंतजार कंदो आ मदीने वारो हली अची उन जो इंतजार पूरो कंदो आहे उन महबूब करीम जे इंतजार में असा भी महफिल सजाई आ असा त कलमो पढ़न वारा आयो मिलाद करण वारा हो रोजे धनी बादशाह जा आशिक आयो रोजे वारे सा इश्क रखे यो पैगाम दियो था हुजूर के अर्ज कयो था सोना रोजे वारे सा असा जी मोहब्बत आ जो रोजे वारे असा के तो मोहम्मद करीम जो दर दिखारियो असा के ये कौन चयो थसे त बाहन में कड़ा पायो अचजो धागा बधियो अचजो मथा उगाड़ा कयो अचजो कारी कमीस कारी शलवार अच्छी कमीस पायो अचजो भंगा शराबा पियो अचजो न हजरत रोजे धनी बादशाह फरमायो मुझे महबूब मुस्तफा करीम जे सुन्नतन के मामूली न समझो हिकड़ी सुन्नत ते अमल कयो खुदा उन जी बरकत सा तवा के बी सुन्नत नसीब कंदो हे तवा जो गड़ंग बंगलो यो शाहिदी दीदो हे तवा जो सांगड़ जो चप्पो चप्पो क़यामत वारे दी शाहिदी दीदो मुझा मौला हाओ जे करे हुरन कुर्बानियों न देन हा अज हिते बी पोजीशन हो जे हा हुरन सुर दिना सूरे सरदार अची वेठो तरे सांगड़ के रंग लगवा सुभान अल्लाह अज भी अल्लामा इकबाल से है ना पूछा किसी ने मुझसे खुशबू की इंतहा मैंने कहा आज भी है गारे हिरा में खुदा जानी दुआ आज भी गड़ंग बंगले में वन सूरे सरदार जी खुशबू मौजूद है रात जो टाइम थींदो हो पीछे सूरे बादशाह ए लोई मुबारक वेढ़े लुंगी मुबारक वेढ़े जमायत में पान घुमंदा हा त दिसां त को माण्हू हुको तो नथो छिके को मानू बीड़ी तो नथो छिके को मानू नसवार तो नथो दे को मानू नमाज जे टाइम ते सुतो तो कोने पियो को मानू जमाने जो गालियों तो कोन थो करे वो उन सजी जमायत में घूमी इंदा हा किथे का गाल होंदी ही तो उनजी निशानदही करे सुबह जो उनके घुराए पान लकुण हणाईंदा हा डंड विझंदा हा
ऐं मथे पाण फरमाईंदा हा फ़क़ीरो असांजी दिल घुरे थी अवां रोज़े वारे जी जमायत पाक जमायत आहियो अवां में न को चिलम हुजे न अवां में हुको हुजे न अवां में शराब हुजे न अवां में बीड़ी हुजे अवां में हुजे त ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र हुजे अवां में हुजे त मुर्शिद करीम जी मोहब्बत हुजे उन मुर्शिदन करीमन जी मेहनत थियल आहे मां तकरीरन में चवंदो आहियां त अदा रोज़े धणी जा ख़लीफ़ा ज़माने जा पीर आहिनि पीर असांजे सही सोई शरीफ़ तव्हां पढ़ियो हूंदो सैयद मोहम्मद हसन शाह जीलानी बादशाह जंहिंजा वरी अॻिते ख़लीफ़ा आहिनि हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह ताला अलैह भरचूंडी शरीफ़ वारो बुज़ुर्ग उन्हनि जा वरी अॻिते ख़लीफ़ा आहिनि हज़रत अहमद साईं खानगढ़ शरीफ़ वारा अहिड़ा कई पीर से रोज़े धणी बादशाह जा ख़लीफ़ा जेके रोज़े वारे जा त ख़लीफ़ा आहिनि पर ज़माने जे माण्हुनि जा पीर आहिनि मां त अॼु इहो पढ़ियो त जेको तव्हां वटि जेको चंद बादशाह आहे इन सां भी मेहरबानी मुझे महबूब रोज़े धणी जे बच्चन जी थियल आहे पर क़िबला शेर मुस्तफ़ा खुदा उन ते करोड़े रहमतूं नाज़िल फरमाए माण्हू आलिम थींदा कारी थींदा मुफ़स्सिर थींदा मुफ्ती थींदा पर मुफ्ती अब्दुर रहीम थियण ॾुखियो आहे असांजो अक़ीदो ईमान आहे रोज़े वारे जी जमायत फैज़ खां खाली न आहे अमीन फ़कीर जॾहिं शहीद थी वियो हो न त पीर सिंह बादशाह छट वारा जॾहिं हिते छोर में आया त पाण अची वाज़े कयूं पाण फरमायो त बाबा इहो अमीन जे लाइ कुल पढ़ो अॻे वाज़े कोन हुयो 6 माण्हू 5 ॿिया हुया 6हों अमीन फ़कीर हुयो जॾहिं पीर सिंह बादशाह इहे अल्फाज़ फरमाया त हिकिड़े फ़कीर खां दाह निकिरी वई क़िबला अमीन वियो पाण फरमायो दाहूं न कर जंहिं ते असांजो हथ आहे उहो अमीन आहे जंहिं ते असांजी नज़र आहे पोइ तव्हां ॾिठो त माशाअल्लाह पोइ जेके फ़कीर आया छत्र वारे बादशाह जो नज़र कई त उन्हनि कमु अञा वधाए रखियो मोहब्बत में जमायत जी ख़िदमत में अञा कमु वधाए रखियो मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जज़्बे में अची हिकिड़े ॾियारे पाण फरमाइनि पिया मां चवां थो मूंखे चवण जो हक़ आहे मूंखे चवण ॾियो त मां चवां जेको शाहबाज़ कलंदर आहे सेवण शरीफ़ वारो इन कलंदर खे कलंदर करण वारो बि मुंहिंजे रोज़े धणी जो ॾाढो अथव रोज़े धणी जो ॾाढो थो शाह सदरुद्दीन बादशाह लक्यारी जेको आहे इन जी महिरबानी थी आहे जंहिं कलंदर खे कलंदर कयो आहे भेड़ी वारा मुबारक हुजे तुंहिंजा असांजा सवा सिधा हथ रोज़े वारे जी दामन में आहे सवा सिधा असां तॾहिं त इहो ऐलान करे चवंदा आहियूं न त पागारे पगदार जायो कामिल कलंगीदार जायो पागारे पगदार जायो कामिल कलंगीदार जायो बीन असां खे लोड़ आ बस कुर्ब इहो इकरोड़ असां रे फ़कीर थी ईंदे असां तुझे लाइ अखियूं विछाईंदासीं असां रे फ़कीर थी ईंदे साईं नसरुल्लाह बि तोखे दावत कंदो साईं मोहम्मद इस्माइल बि तोखे दावत कंदो साईं डॉक्टर साहब मोहम्मद हाशिम बि तोखे दावत कंदो साईं गुलाम मोहम्मद शाह बि तोखे जी में जायूं ॾींदो पर जे ईंदे त मां पीर आहियां मूंखां फैज़ वठो त पोइ तोखे ईअं चवंदासीं ॿी असांखे लोड़ न आहे असांजो पागारो वेठो आहे पोइ शाह बि जाते वञी घोड़ा ॿधरा हिते तुंहिंजो को घोड़ो ॿधण वारो कोन्हे हिते वन पीर पागारो हिकिड़ो पीर आहे जंहिंजा साहिबज़ादा बि जमायत सां गॾिजी करे दीदार कंदा जंहिंजा साहिबज़ादा बि जमायत सां कुलो कुले में मिलाए बीदार तॾहिं असां चवंदा आहियूं त पगारे पगदार जायो कामिल कलंगीदार जायो बीन असांखे लोड़ आ बस कुर्ब इहो ई किरोड़ है बीन असांखे लोड़ आ बस कुर्ब इहो ई ओ काथों खां काथे पहुंचाए दुआयूं घुरी साईं रंगड़ा लाए काथों खां काथे पहुंचाए दुआयूं घुरी साईं रंगड़ा लाए करणी न कदे मोह मोड़ आ बस
कुर्ब इहो ई किरोड़वा है करणी न कदे मोड़वा बस कुर्ब इहो ई किरोड़वा दुआ कर अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू इन दरवाजे जी तो असा के वफादारी नसीब फरमाए, इन दरवाजे से सच्चाई नसीब फरमाए, इन दरवाजे जी पक्की मोहब्बत नसीब फरमाए। या रोजे वारे जी मेहरबानी आ जो तो असा जो साहबा सा भी प्यारा, पंजतन पाक सा भी प्यारा, अहल बैत किराम सा भी प्यारा। जे सहाबी जो शान पुछणो आ तने भी रोजे वारे जी जमात में अच। जे हजरत अहल बैत जो शान पुछणो आ, हजरत अली जो शान पुछणो आ तने भी रोजे वारे जी जमात में अच। जेकर पीरान पीर दस्तगीर जो शान पुछणो आ तो रोजे वारे जी जमात में अच। जमात तोखे बुधाईंदी हा दा तू महीने में यारी कंदो होए, ए पागारे जा फकीर डेली बभेरा यारी कंदा। सुबह जो 11 कुल बादशाह पीर के न्याज करे 4000 जिक्र जा, सिज लठे 11 कुल 4000 जिक्र जा। बदफा दीह में हे जमात यारी कंदी आ, हिन जो बेड़ो अज भी तरियल आ, क़यामत ताईं तरियल हूंदो। 5 वक्त नमाज पढ़ो, 2 वक्त जिक्र पढ़ो। रोजे धणी बादशाह जो नाज असा के मिलियल आ, कानून जा पाबंद थी रहो, पाड़े वारन सां सही हलो, पंहिंजे औलाद के तालीम दियो। यो छट धणी बादशाह जो असा के नुस्खा मिलियल आहिनि, इन नुस्खन ते जेको अमल कंदो आ भले बोड अची वञे, भले बरसात अची वञे, ही जमात वठंदी कान, ही जमात विरहाईंदी, ही जमात ॾींदी, ही जमात ॾियण वारी आ। छो ही जमात घबराए? रोज़े वारो जो वेठो आहे, पागारो पगदार जो वेठो आहे। अल्लाह ताला महबूब जे सदके मोजी तव्हांजी सजी जमात जी हाज़री दरगाह इलाही में कबूल मकबूल मंजूर फरमाए। जै जमाती इंतजाम कयो आहे अल्लाह से उन जे रिज़्क़ में, माल में, साले औलाद में बरकतूं अता फरमाए। असा जा हुर जमात जा मौज़ज़ीन जेके महबूब जी कचहरी में आया, अल्लाह ताला इनके विख विख जो सवाब अता फरमाए। वो शहीद जेके दराजा जा हुया, अल्लाह से उन जा जन्नतुल फिरदौस में दर्जात बुलंद फरमाए। पंहिंजे महबूब जे सदके रब करीम मोजी तव्हांजी सजी जमात जी हाज़री कबूल मकबूल मंजूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।